केर देशवासी तुझो जन्म अजायो तुझी मिट्टी अणासी। शेख अयाज़ शायद ये जेकी लफ़्ज़ आहिनि अहिड़नि माण्हुनि लाइ ख़लक़िया हुया त जंहिंखे धरती जी पंहिंजी क़ौम जी पंहिंजे माण्हुनि जी सुञाणप नाहे उनजो जन्म अजायो आहे। असां तमामु नंढड़ा माण्हू आहियूं ऐं असां साईं वारनि खां ई क़ौमी जेको आहे सो काफ़िले में हलण जो हिकिड़ो हुनुरु सिखियो आहे। गॾिजी करे काफ़ी जायुनि ते जेको आहे सो क़ौमी मामलनि ते वेठा बि आहियूं ऐं जिदोजहद कई बि आहे। पर साईं इलाही बख़्श बिकिक जीअं मां राति लिखियो बि हुयो त माना हे जंहिं जॻह ते असां सां गॾु हूंदो आहे केॾीमहिल असांजो सफ़ा नंढड़ो दोस्त आहे, असांजो हमउमिर आहे, केॾीमहिल असां सां असांजो वालिद साहब गॾु आहे। माना हिन में जिते बि वञूं था जिते बि गॾु आहे सभु ख़ूबियूं जेकी आहिनि उहे साईं में पसी सघजनि थियूं। साईं मोहम्मद ख़ान जीअं ॻाल्हि कई त केतिरा ई केस FIR सभु कुझु हुजण जे बावजूद बि कराची जो को बि क़ौमी प्रोग्राम न आहे जेको साईं इलाही बख़्श बिकिक कॾहिं गुसायो हुजे या कंहिं बि क़ौमी प्रोग्राम जो हिसो न थियो हुजे। असां अहिड़ा माण्हू बि ॾिठा जिन ते सिर्फ़ु FIR त परे जी ॻाल्हि आहे, ख़ाली नालो ई अची वेंदो आहे त उहे महीननि जा महीना गुम थी वेंदा आहिनि, मोबाइल नंबर बि ऑफ करे छॾींदा आहिनि त यार अलाए छा थी वेंदो कीअं थी वेंदो। पर सलाम आहे साईं जे जिगर खे, अॼु बि हू क़ौमी तहरीक में क़ौमी काफ़िले सां गॾु अटल इरादे सां ऐं साबित क़दमी सां बीठो रहियो आहे। सो अॼु साईं जो जनमु ॾियारो आहे। मां एॾो मुक़ररु न आहियां जो ॻाल्हायां, बसि मुंहिंजा हिकिड़ा जज़्बा आहिनि, साईं लाइ तमामु घणो प्यारु आहे, उन लाइ मोहबतूं आहिनि त साईं इलाही बख़्श बिकिक जहिड़ा जेकी पुट आहिनि उहे सिंध में हमेशह कोन ॼमंदा आहिनि ऐं अहिड़ियूं मोहबतूं भली थोरनि ई माण्हुनि में पर उहे हर माण्हू जे हिसे में कोन ईंदियूं आहिनि। तो साईं इन में बि ख़ुशनसीब आहे त जेकी बि दोस्त आहिनि उहे संजीदा आहिनि, सिंध परस्त आहिनि ऐं कमिटेड आहिनि, जेके साईं सां मोहबत कनि था ऐं साईं इलाही बख़्श बि सभिनी दोस्तनि सां एतिरो ई प्यारु करे थो। जी साईं।